जय झूलेलाल, मां मोहित सेतपाल तव्हां सभिनीनि जो स्वागत थो कयां। अॼु जे एपिसोड में अचो त शुरू कयूं तारनि जो खेल। पहिरियों शुरू कयूं था अॼु जी तिथि सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 20 जनवरी 2023, जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो माघ जो, कृष्ण पक्ष जी 13 ऐं 14 अॼु साणा। हलो तो शुरू कयूं अॼु जी राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं धन लाभ ऐं स्वास्थ्य में सुधार करण वारो आहे। तव्हांखे काई ना काई ख़ुशख़बरी ज़रूर मिलंदी। ॾींहुं तव्हांजो सुठो वेंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं विजय प्राप्त करण वारो आहे। जाम टाइम खां रुकियल कोई कमु तव्हांजो अॼु कार्य सिद्ध थी वेंदो। स्वास्थ्य बि सुठो रहंदो। तव्हांजो ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु सुख जी प्राप्ति थींदी। सेहत बि जाम सुठी रहंदी ऐं काई ना काई ख़ुशख़बरी ज़रूर मिलंदी त तव्हांजो ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं सावधानी सां कटणो आहे। काई ना काई घटना थी सघे। हुन जे लाइ घर मां निकिरण खां पहिरियों भगवान गणेश जो नालो खणी पोइ ई निकिरंदा। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं खाइण पीअण ते तमामु ध्यानु रखणो आहे, न त काई ना काई बीमारी थी सघे। तव्हांजो ॾींहुं सुठो वेंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु धन लाभ थींदो ऐं सुख संपदा जी बि प्राप्ति थींदी। तव्हां मां लक्ष्मी जी आराधना कंदा त तव्हांजो ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। तुला राशि। तुला राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं शुभ ऐं लाभ जी प्राप्ति कराईंदो। तव्हां ग़रीबनि में कुझु न कुझु खाइण जे लाइ विराईंदा त तव्हांजो ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं ॾाढो सुठो आहे। भगवान जी असीम कृपा तव्हां पाए था सघो। कोई बि नओं कमु अगरि शुरू करणु चाहियो त अॼु जो ॾींहुं तव्हां जे लाइ ॾाढो लाभदायक आहे। धनु राशि। धनु राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं भाग्योदय साबित थींदो। तव्हांखे धन जी बि प्राप्ति थींदी ऐं सेहत में बि सुधारो थींदो। तव्हांजो ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। मकर राशि। मकर राशि वारा अॼु जे ॾींहुं थोरो थकियल महसूस करे था सघनि, पर पंहिंजी ऊर्जा मेंटेन करे रखंदा त तव्हांजो ॾींहुं सुठो वेंदो। भगवान गणेश जो आसरो वठी करे पंहिंजे कम जी शुरूआत कजो त कार्य सिद्ध थींदा। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु ॻाल्हाइण खां पहिरियों सोचे सम्झे करे ॻाल्हाइणो आहे, न त घर वारनि सां या कि पंहिंजे दोस्तनि सां वाद विवाद थी थो सघे त हुन सां अॼु बचणो आहे। तव्हांजी सेहत बि ठीकु ई रहंदी। मीन राशि। मीन राशि वारनि खे अगरि कोई मौक़ो मिलियल आहे कि हुननि जो स्थान परिवर्तन थियणो हुजे त अॼु जो ॾींहुं हुननि जे लाइ सुठो आहे, पर भ्रम सां परे ई रहणो आहे ऐं पंहिंजे मन खे पको ई रखणो आहे त तव्हांजो ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु ज्ञान जे पिटारे में। झूलेलाल साईं, जंहिंखे असां वरुण भॻवान बि चवंदा आहियूं, असांजे सिंधियुनि जा इष्ट देवता। चवंदा आहिनि कि कोई बि भक्त श्रद्धा ऐं विश्वास सां 40 ॾींहं भगवान झूलेलाल खे मनाईंदो आहे। कीअं? अखो चाढ़े करे, अखे में चांवर ऐं खंडु मिलाए करे विश्वास सां जॾहिं उहो अखो झूलेलाल साईंअ ते चाढ़ींदो आहे त मन जी मुरादियूं भगवान पूरी कंदा आहिनि। सिंधियुनि में त ख़ासि करे चालीहो मल्हायो वेंदो आहे। त अचो भगवान लाल साईंअ खे इहा ई प्रार्थना कंदा कि सभिनीनि जी कृपा सभिनीनि सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि ते हमेशह पांदी कंदा। त अचो इहो ई अॼु प्रण कंदासीं कि
असां पंहिंजे इष्ट खे न छॾंदासीं ऐं पंहिंजे ॿारनि खे बि झूलेलाल साईंअ जे महिमा जे बारे में ज़रूरु ॿुधाईंदासीं त भॻवानु झूलेलाल सभिनीनि जे घर में वास कंदा ऐं अन ऐं धन जी हमेशह वृद्धि कंदा। त अॼु जो एपिसोड हिते ई समाप्त कंदासीं। वरी सुभाणे मिलंदासीं तारनि जे खेल में। तेसि ताईं तव्हां ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पहिरियों OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।